जंहिंजे ज़बान ते आ सलात इहा सोहणी आज़ात हुआ माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आ सलात इहा सोहणी आज़ात जंहिंजे ज़बान ते आ सलात इहा सोहणी आज़ात वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे पढ़ो सलात सोहणे नमूने सां पढ़ो सलात सोहणे नमूने सां सुञाणे थो साईं अहिड़े नमूने सां सुञाणे थो साईं अहिड़े नमूने सां सलात पढ़ण सां खुली जंहिंजो आवात इहा सोहणी आज़ात सलात पढ़ण सां खुली जंहिंजो आवात इहा सोहणी आज़ात वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आ सलात जंहिंजे ज़बान ते आ सलात इहा सोहणी आज़ात वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे सलात पढ़ण जो हुकुम क़ुरान में सलात पढ़ण जो हुकुम क़ुरान में सलात पढ़े थो अल्लाह लिखियल क़ुरान में सलात पढ़े थो अल्लाह लिखियल क़ुरान में सलात पढ़ण जो मलाइकन खे आतात इहा सोहणी आज़ात वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आ सलात इहा सोहणी आज़ात जंहिंजे ज़बान ते आ सलात इहा सोहणी आज़ात वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे 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 सलात पढ़े थो जेको आशिक साईं ॿुधे थो आशिक जो आशिक सलात पढ़े थो जेको आशिक साईं ॿुधे थो आशिक जो आशिक ही मिलियल आशिक खे आदत इहा सोहणी आज़ात वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आ सलात जंहिंजे ज़बान ते आ सलात इहा सोहणी आज़ात वाह माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे 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 इहो अदा आशिक जो आहे अदा
इहो अदा आशिक जो आहे अदा कहीं आशिक खां साईं नाहे जुदा कहीं आशिक खां साईं नाहे जुदा ॿुधाए आशिक तूं मुंहिंजी आनात इहा सोहणी आज़ात ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आसलात इहा सोहणी आज़ात जंहिंजे ज़बान ते आसलात इहा सोहणी आज़ात ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे 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 सलात पढ़ण जो हुकुम क़ुरान में सलात पढ़े थो अल्लाह लिखियल क़ुरान में सलात पढ़ण जो हुकुम क़ुरान में सलात पढ़े थो अल्लाह लिखियल क़ुरान में सलात पढ़ण जो मलाइकनि खे आतात इहा सोहणी आज़ात ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आसलात इहा सोहणी आज़ात ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे सलात पढ़े थो साईं ते हाफ़िज़ अब्दुल गफ़ार वधाए मूंसां साईं तूं प्यार सलात पढ़े थो साईं ते हाफ़िज़ अब्दुल गफ़ार वधाए मूंसां साईं तूं प्यार ॾींदो साईं मूंसां आसात इहा सोहणी आज़ात ॾींदो मूंसां साईं आसात इहा सोहणी आज़ात ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आसलात जंहिंजे ज़बान ते आसलात इहा सोहणी आज़ात ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे जंहिंजे ज़बान ते आसलात इहा सोहणी आज़ात जंहिंजे ज़बान ते आसलात इहा सोहणी आज़ात ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे ववा माण्हू मूंखे इहो सोहणा वणे वणे